जेके भाग्यशाली हुंदा आहिनि न, उही रोज़ हे शाम जो जेको नितनेम थी रहियो आहे न 6 खां 7 उते पहुची सघंदा आहिनि। बिना भागनि जे नसीब जी, बिना नसीबनि जे न मिलंदो आहे भाई। चओ हरे राम। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ॾाढी सुंदर ॻाल्हि चवां था न, पंहिंजे दिलि जी ॻाल्हि, ध्यानु ॾेई ॿुधिजो। ॾाढी वॾी ॻाल्हि अथव भाई। असांजे दरबार साहिब जी जेकी शोभा आहे, भक्ति जे कारण त आहे, पर उनजो मुख्य कारण कहिड़ो आहे ख़बर अथव? ईअं न सोचिजो वॾनि वॾनि मेलनि में, वर्सीअ में, जन्माष्टमी में, वॾनि त्योहारनि में ख़ूब संगत हूंदी आहे, दरबार साहिब पूरी फुल भरियल हूंदी आहे, मथे बि वेहंदा आहिनि, ॿाहिरि प्रोजेक्टर में बि वेहंदा आहिनि। कई वर्षियुनि में त ईअं बि दृश्य हूंदो आहे, अंदरि संगत 1000 में हूंदी आहे त ॿाहिरि बि वेठा हूंदा आहिनि सभई माण्हू। पर उन्हनि वॾनि प्रोग्रामनि सां एतिरी शोभा न आहे। असांजी दरबार जी शोभा इन जे लाइ आहे छो जो हिते नित्य रोज़ सत्संग थींदो आहे। शाम जो जेको 6 खां 7, सुबुह जो जेको आसा दीवार, शाम जी कथा, वरी हे संध्या सत्संग, इन जे कारण ही दरबार साहिब जी शोभा आहे। चओ हरे राम। इते वेही करे मन शांत तो थिए, इन जो कारण इहो ई आहे कि इते भक्ति थी हले, ऐं इहो बिना भागनि जे संभव ई न आहे। चओ हरे राम।